बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। लक़द कान लकुम फ़ी रसूलिल्लाहि उस्वतुन हसनह लिमन कान यरजुल्लाह वल यौमल आखिर व ज़करल्लाह कसीरा। अज़ीज़ दोस्तों, बुज़ुर्गों ऐं भाइरों, अल्लाह ताला जी तौफ़ीक़ ऐं उन जी मदद सां हिकु दफ़ो ॿीहर असां पंहिंजे प्यारे नबी जनाब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत तय्यबा जे बारे में ॼाण हासिल करण लाइ जमा थिया आहियूं। प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम सां मुहब्बत ऐं ईमान जो तकाज़ो आहे त जॾहिं बि असांजे प्यारे नबीअ जो तस्करो अचे त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद पढ़ियो वञे। जामे तिरमिज़ी जी हदीस आहे, सैयदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु फरमाइनि था त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, रग़िम अनफ़ु रजुलिन ज़ुकिरतु इंदहु फ़लम युसल्लि अलैय। त उन माण्हूअ जे नक में धूड़ हुजे जंहिं माण्हूअ वटि मुंहिंजो ज़िक्र कयो वञे ऐं उहो माण्हू मुंहिंजे मथां दुरूद न पढ़े। त हिन मजलिस में या जिथे बि जनाब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तज़किरो थिए त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद पढ़ियो वञे। इहो पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत ऐं ईमान जो तकाज़ो ऐं हक़ आहे। सीरत निगारन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हयात तय्यबा जेका 63 वरहनि ते मुश्तमिल आहे। सीरत निगारन इन्हनि 63 वरहनि खे 3 हिस्सनि में तक़सीम कयो आहे। पहिरियों हिस्सो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत बासआदत खां वठी करे नुबुवत मिलण खां पहिरियां जेके 40 साल आहिनि, इहो पहिरियों हिस्सो इन 40 सालनि ते मुश्तमिल आहे। जॾहिं त जेको ॿियो हिस्सो आहे नुबुवत मिलण खां पोइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके मक्के जे अंदरि 13 साल गुज़ारिया, ॿियो हिस्सो इन्हनि 13 सालनि ते मुश्तमिल आहे। जॾहिं त टियों हिस्सो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मदीना मुनव्वरा ॾांहुं हिजरत कई ऐं उते 10 साल गुज़ारिया, इहो टियों हिस्सो इन्हनि 10 सालनि ते मुश्तमिल आहे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत बासआदत जो ज़िक्र करणु इन जी इब्तिदा या आगाज़ करण खां पहिरियां ज़रूरी आहे त असांखे मालूम हुजे त अल्लाह तबारक व तआला जॾहिं पंहिंजे प्यारे नबी जनाब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हिन दुनिया जे अंदरि मोकिलियो त हिन दुनिया में उन वक़्तु कहिड़ा मज़हब ऐं कहिड़ा अक़ीदा मौजूद हुया। प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन माण्हुनि खे दावत ॾिनी उहे मुखातब केर हुया ऐं उन्हनि जा कहिड़ा अक़ाइद ऐं नज़रियात हुया, उन जी अख़लाक़ी सूरत हाल कहिड़ी हुई। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त जंहिं वक़्तु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह ताला रसूल बणाए करे मोकिलियो, उन वक़्तु हिन दुनिया में रूम, फारिस, मिस्र ऐं अहिड़ियूं ॿियूं वॾियूं वॾियूं बादशाहूं मौजूद हुयूं जेके तहज़ीब, सक़ाफ़त ऐं इल्म मार्फत में काफ़ी अॻिते वधियल हुयूं। पोइ अल्लाह तबारक व तआला उन्हनि सभिनी खे छॾे करे पंहिंजी मख़लूक़ ताईं तौहीद जो पैगाम पहुचाइण लाइ अरब जहिड़े मुआशरे खे मुंतख़ब छो कयो? अरब जहिड़ो मुआशरो जेको इंतिहाई पोइते पयल हुयो, जेको मुआशरती तौर ते अख़लाक़ी एतबार सां इंतिहाई किरल मुआशरो हुयो, अल्लाह तबारक व तआला दुनिया जी क़यादत लाइ इन मुआशरे खे शादी करे मुंतख़ब कयो। इन्हनि 2 नुक़्तनि ते इंशाअल्लाह असां गुफ़्तगू कंदासीं। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जॾहिं अल्लाह तबारक व तआला रसूल बणाए करे मोकिलियो त उन वक़्तु जेके अक़ीदा ऐं जेके माण्हू मज़हबी तौर ते मौजूद हुया, उन्हनि मां पहिरियों जेको अक़ीदो हुयो, पहिरियों जेको मज़हब हुयो, उहो मिल्लत इब्राहीम अलैहिस्सलाम जो मज़हब।
अल्लाह तबारक व तआला सैयदना इब्राहिम अलैहिस्सलाम खे हुक्म ॾिनो त पंहिंजी घरवारी हाजरा अलैहिस्सलाम ऐं सैयदना इस्माइल अलैहिस्सलाम खे वठी वञी करे मक्के जे अंदरि छॾे अचो। इब्राहिम अलैहिस्सलाम जॾहिं अल्लाह ताला जिन हुक्म जी तामील कई, वक़्तु गुज़रंदो रहियो, अल्लाह ताला इस्माइल अलैहिस्सलाम खे बि नुबुवत अता कई ऐं इस्माइल अलैहिस्सलाम बि पंहिंजे वालिद सैयदना इब्राहिम अलैहिस्सलाम जे दीन ते हुया। इसी ताईं जो उन वक़्त मक्के जी पूरी आबादी सैयदना इब्राहिम अलैहिस्सलाम जे दीन ते ही। पर जीअं जीअं वक़्तु गुज़रंदो वियो ऐं दीन जे अंदरि तब्दीलियूं पैदा थींदी वयूं, जॾहिं अल्लाह ताला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे रसूल बणाए करे मोकिलियो, उन वक़्त इन इब्राहिम दीन ते कुल 6 या 7 माण्हू हुया जेके असल दीन ते कारबंद हुया। बाक़ी सभु जा सभु माण्हू इब्राहिम अलैहिस्सलाम जे दीन खे छॾे चुका हुया। ॿिए नंबर ते उन मुआशरे में जेको दीन मौजूद हुयो उहा बुत परस्ती ही। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बियासत का विलादत खां 500 या 600 साल पहिरियां हिकिड़ो शख्स गुज़रियो जंहिंजो नालो अमर बिन लुहई। उहो मके जो रहण वारो हुयो ऐं इंतिहाई नेक ऐं पारसा शख्स हुयो, तिजारत कंदो हुयो। जॾहिं हुन मुल्क शाम ॾांहुं सफ़र कयो त हुन ॾिठो त मुल्क शाम जा माण्हू कुछ मूर्तियुनि के साम्हूं झुकी रहिया आहिनि, बुतनि जी इबादत करे रहिया आहिनि। अमर बिन लुहई उन्हनि खां पुछा कयो त हे छा था कयो? उन्हनि माण्हुनि जवाब ॾिनो त हे मूर्तियूं सैयदना ईसा अलैहिस्सलाम ऐं उन जी वालिदा सैयदा मरियम अलैहिस्सलाम जूं आहिनि। असांखे जॾहिं का ज़रूरत पेश ईंदी आहे, का हाजत पेश ईंदी आहे, असां इन्हनि जे साम्हूं रखंदा आहियूं ऐं असांजी मुश्किल हल थी वेंदी आहे। अमर बिन लुहई पैदाइशी तौर ते ऐं फितरतन हिकिड़ो नेक इंसान हुयो, इंतिहाई मज़हबी घराने सां हुनजो ताल्लुक़ हुयो, पर शायदि त उहो जाहिल हुयो ऐं उनखे इहा राय ॾाढी सुठी लॻी त इहो बहितरीन तरीक़ो आहे त जंहिंजी इंसान इबादत करे उहो इंसान उनजे साम्हूं थी करे उनजी इबादत करे। त उतां उन हिकिड़े बुत जंहिंजो नालो हुबुल हुयो, उन हुबुल बुत खे उतां वरितो ऐं अचे करे खाने काबा में उनखे नसब कयो। माण्हू जॾहिं पुछा कयो त हे छा आहे, त अमर बिन लुहई उन्हनि खे सॼी ॻाल्हि सम्झाई त असां अल्लाह ताला जी इबादत कयूं था, पर हे असांजे अल्लाह ताला जे विच में वास्तो ऐं वसीलो आहिनि। इन मां तव्हां इन ॻाल्हि खे सम्झी सघो था त शैतान जॾहिं बि हमला आवर थींदो आहे त हमेशह नेक ऐं सालिह माण्हू ते हमलो कंदो आहे। जेकॾहिं को इंसान ॾाढी कूड़ियो हुजे, बेनमाज़ी हुजे, बदअमल ऐं बदकिरदार हुजे, उहो उथी करे का दीन जे बारे में ॻाल्हि करे, माण्हू उन ॻाल्हि खे क़बूल कोन कंदा। पर जेकॾहिं को बाशरा नेक ऐं सालिह माण्हू जंहिंजी मुआशरे में सुठी शोहरत हुजे, उहो उथी बीही करे का ॻाल्हि करे, माण्हू उनखे आसानी सां क़बूल कंदा। इन करे रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि क़ुर्ब क़यामत जेके फितना जिन जी निशानदेही कई, उन्हनि मां हिकिड़ो फितनो इहो बि आहे, फरमायो त मूंखे तव्हांजे मथां गुमराह करण वारा हुक्मरान उमरा या उलमा उन्हनि जो मूंखे ख़ौफ़ आहे त क़ुर्ब क़यामत इहे जेके नेक माण्हू सम्झंदा हूंदा, माण्हू उन्हनि खे नेक ऐं सालिह सम्झंदा हूंदा, उहे तव्हांखे अची करे गुमराह कंदा। इहो साॻियो ई कमु अमर बिन लुहई कयो ऐं उन वक़्तु मके खे हिकु मरकज़ी हैसियत हासिल हुई इबादत ऐं मज़हबी एतबार सां। परे परे खां माण्हू हज ऐं उम्रे लाइ ईंदा हुआ। उन्हनि जॾहिं अचे करे इन बुतनि जी इबादत खे ॾिठो ऐं इन खे बहितर सम्झो त आहिस्ते आहिस्ते जज़ीरतुल अरब में हर हिकु घिटी, हर हिकु घर ऐं हर हिकु चौक ते बुत नसब कया विया। कुझु रिवायतुनि जे मुताबिक़ शैतान हिकिड़े पोढ़े इंसान जी शक्ल में अमर बिन लुहई वटि आयो ऐं अची करे चवणु लॻो त नूह अलैहिस्सलाम जी क़ौम जा जेके 5 बुत हुया, वद, सुवा, यगूस, याऊक ऐं नसर, जंहिंजो क़ुरान करीम में बि ज़िक्र आहे, अची करे चयो त इहे 5 ई बुत जेके आहिनि, जेको हींअर जद्दे जो जेको शहर आहे, उन शहर जे भरिसां कंहिं ॻोठ में ऐं समुंड जे किनारे ते उहे 5 ई बुत दफ़न आहिनि। उहे बुत कढो ऐं माण्हुनि खे विराए ॾे त माण्हू उन्हनि बुतनि जी इबादत कनि। अमर बिन लुहई इहो ई साॻियो ई कमु कयो ऐं उहे बुत उतां उहे 5 कढी करे मुख़्तलिफ़ अरबनि जे क़बीलनि में उन विराए छॾिया ऐं अहिड़ी तरीक़े सां बुत परस्ती जो आगाज़ थियो। उन वक़्तु बुत परस्ती खां अलावा हिकु ॿियो मज़हब जेको उन वक़्तु तमामु घणो राइज हुयो, उहो यहूदियत ही। बैतुल मक़दस जंहिंखे यरूशलम बि सॾियो वञे थो, इते यहूदी आबाद हुया
ऐं बुख़्ते नसर जेको बादशाह आहे उहो पाण त बुत परस्त हुयो, उन बुख़्ते नसर बादशाह यहूदियुनि खे बैतुल मक़दस मां जला वतन कयो। यहूदी मुख़्तलिफ़ जायुनि ते टिड़ी पखड़ी विया, मुख़्तलिफ़ जायुनि ते आबाद थिया। कुछ यहूदी अचे करे मदीना मुनव्वरा जे भरिसां जेको ख़ैबर जो इलाइक़ो आहे उन ख़ैबर जे इलाइक़े में आबाद थिया। जॾहिं त यहूदियुनि जा 3 मशहूर कबीला मदीना मुनव्वरा में अची करे आबाद थिया, बनु क़ैनुक़ा, बनु नज़ीर ऐं बनु क़ुरैज़ा। ऐं यहूदियुनि खे इन ॻाल्हि जो इल्मु हुयो त अनक़रीब हिकिड़ो आख़िरी नबी ईंदो ऐं उहे पंहिंजे अरब दोस्तनि खे साथियुनि खे चवंदा हुआ त जॾहिं उहो आख़िरी नबी ईंदो त असां उन नबीअ सां मिली करे असां तव्हां सां जिहाद कंदासीं, बढ़ंदासीं, तव्हांखे असां ग़ुलाम बणाईंदासीं। यहूदियुनि खे इन ॻाल्हि जो पूरो पूरो यकीन हुयो। अहिड़ी तरह यहूदियुनि जी तबलीग सां हिकिड़ो बादशाह जेको यमन जो हुयो ऐं जंहिंजो अबू नवाज़ यूसुफ नालो हुयो, उन यहूदियत क़बूल कई। यहूदियत क़बूल करण खां पोइ उन वक़्तु उन मौजूदा दौर में जेके ईसाई हुया उन्हनि ईसाइनि खे पाबंद कयो त तव्हां सभु जा सभु इन यहूदियत इन दीन खे क़बूल कयो। इहो यमन जो बादशाह हुयो। जॾहिं माण्हुनि यहूदियत क़बूल करण खां इनकार कयो त उन खाहियूं खोटरायूं ऐं उन में बाहि ॿाराई, ऐं जेको इंसान यहूदियत क़बूल करण खां इनकार करे पियो उनखे पकड़े करे उन खाहिनि ऐं उन बाहि जे अंदरि उछलायो वियो। इन वाक़े खे असहाबुल उख़दूद जे नाले सां क़ुरान करीम में अल्लाह तबारक व तआला ज़िक्र कयो आहे त इहो वाक़ियो यमन जो वाक़ियो हुयो ऐं उहो बादशाह यहूदी हुयो। यमन जे हवाले सां हिकिड़ो ॿियो अज़ीम शान वाक़ियो जेको तारीख़ में असांखे मिले थो उहो इहो आहे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत बासआदत खां 50 या 55 ॾींहं पहिरियां तारीख़ में इहो वाक़ियो पेश आयो त उन वक़्तु यमन में जेको जनरल गवर्नर हुयो उहो उनजो नालो अबरहा हुयो ऐं अबरहा हिकिड़ो ईसाई बादशाह हुयो। उन जॾहिं मक्का मुकरमा जी दीनी हैसियत ॾिठी त पूरे जज़ीरतुल अरब जा माण्हू मक्का मुकरमा ॾांहुं रुख़ कनि था, उते इबादत कनि था ऐं उन वक़्तु सभ खां वॾी मंडी, सभ खां वॾो कारोबार मक्का मुकरमा में थिए थो। त उन सोचियो त इहा हैसियत यमन जे दारुल हुकूमत सनआ खे मिले। उन यमन में हिकिड़ो सनआ में हिकिड़ी इबादत गाह ठाही ऐं माण्हुनि खे उन इबादत गाह जी तरफ़ दावत ॾिनी। इहा ॻाल्हि जॾहिं कुरैशियुनि खे पहुती त कुरैशियुनि खे ॾाढी कावड़ आई। उतां हिकिड़ो माण्हू निकितो ऐं वञी करे सनआ में उन अबरहा जी ठाहियल जेका इबादत गाह हुई उन्हनि इबादत गाह में राति जो वञी करे काकूस कयो ऐं उहो काकूस खणी करे उहो सॼी उनजी भितियुनि ते अंदरां लिंबी छॾियो। जॾहिं अबरहा खे सुबुह जो ख़बर पई त उनखे ॾाढी कावड़ आई ऐं उन कुरैशियुनि खां इंतकाम वठण लाइ अल्लाह ताला जे घर काबतुल्लाह खे ड्राहण जो प्रोग्राम ठाहियो। 10,000 लश्कर उन तरतीब ॾिनो जंहिंमें 13 हाथी बि हुया। इहो लश्कर तैयार करे जॾहिं उहो मक्का मुकरमा जे वेझो जेका मिना ऐं मुज़दलिफ़ा जे विच में जेका जाइ आहे वादी मुहस्सर जंहिंखे सॼो वञे थो, इन में अची करे क़याम कयो, माण्हुनि खे आज़ादी ॾिनी, पंहिंजे लश्कर खे इहा मुकम्मल मोकल ॾेई छॾी त वेझो वेझो जेके बि आबादियूं आहिनि, जेके ॻोठ आबाद आहिनि, तव्हां वञो उन्हनि खे लुटियो, उनजो माल असबाब ते कब्ज़ो कयो। त मिना में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॾाॾे जनाब अब्दुल मुत्तलिब उन जा सव जे लॻभॻि उठ चरी रहिया हुया। अबरहा जे लश्कर उन्हनि उठनि ते बि कब्ज़ो कयो। जॾहिं अब्दुल मुत्तलिब खे इहा ख़बर पई त उन अबरहा सां मुलाक़ात जी ख़्वाहिश ज़ाहिर कई। अबरहा ॾाढो ख़ुशि थियो ऐं सोचणु लॻो त हाणे मसइले जो हल मुज़ाकरात जे ज़रिए सां निकिरी ईंदो ऐं असां पंहिंजे दारुल हुकूमत में जेका इबादत गाह ठाही आहे इनखे असां मरकज़ी हैसियत ॾियाराईंदासीं। अब्दुल मुत्तलिब जॾहिं साम्हूं आयो चवणु लॻो त मूंखे मुंहिंजा जेके 100 उठ आहिनि उहे वापसि कर। अबरहा हैरान थी वियो, सोचणु लॻो ऐं चवणु लॻो त मुंहिंजो त इहो ख़्यालु हुयो त तव्हां बैतुल्लाह जे बारे में ॻाल्हाइण लाइ आया हूंदा त बैतुल्लाह जे मथां हमिलो न कर। अब्दुल मुत्तलिब इन ते जवाबु ॾिनो त आउं उठनि जो मालिक आहियां, इन करे उठनि जे बारे में ॻाल्हाइण आयो आहियां ऐं इन बैतुल्लाह, इन अल्लाह ताला जो जेको घर आहे इन जो मालिक अल्लाह ताला आहे। अल्लाह ताला पंहिंजे घर जी पाण हिफ़ाज़त कंदो। अबरहा उनखे 100 उठ वापसि ॾिना ऐं अब्दुल मुत्तलिब पंहिंजी पूरे जेको कबीले वारा हुआ, पूरी क़ौम वारा, उन्हनि खे हुकुम ॾिनो त तव्हां सभु जा सभु रातिनि जो निकिरी करे पहाड़नि ते हलिया वञो। जॾहिं सुबुह जो वक़्तु थियो त अबरहा हमला करण जो इरादो कयो। जॾहिं हाथियुनि जे लश्कर खे वठी करे मक्का मुकरमा ॾांहुं रवानो थियो, सिॼ उभिरो ई हुयो
त ओभर जे पासे खां कुछ नंढड़ा पखी नमूदार थिया, पूरा झुंड उहे पखियुनि जो अचे करे उनजे साम्हूं मथां अची करे बीठो ऐं हर हिक पखीअ जे चुंभ ऐं चंबनि में 3 पत्थर हुया। वो जॾहिं पत्थर उछलाइनि पिया त उहे नंढड़ियूं पथरियूं जेके हुयूं उन्हनि एटम बम जो किरदारु अदा कयो। जंहिं इंसान जे मथां उहे किरनि पियूं उन इंसान जो गोश्त उन जा चीथड़ा उॾी पिया वञनि ऐं पथरी अची करे ज़मीन ते बि किरे। जॾहिं अबरहा इहो पंहिंजो अंजाम ॾिठो, पंहिंजे लश्कर खे हीअं तहस नहस थींदे ॾिठो ऐं अल्लाह ताला क़ुरान करीम में इनखे ईअं ज़िक्र फरमायो आहे, फजअलहुम कअस्फिन मअकूल। वो पूरो लश्कर ईअं थी वियो जीअं खाधल बोह हूंदो आहे। जहिड़ी तरीक़े सां जानवर जॾहिं बोह खाईंदा आहिनि त उनखे लिताड़े करे ऐं पूरो तबाह ऐं बर्बाद करे छॾींदा आहिनि, अहिड़ी तरीक़े सां अल्लाह ताला फरमायो उनजे लश्कर जी इहा हालत थी। अबरहा उतां वठी करे भॻो। कुझु रिवायतुनि मुताबिक़ जॾहिं उहो सनआ जे वेझो पहुतो त उनजे जिस्म जा जेके मुख़्तलिफ़ हिस्सा हुआ उहे टुकड़ा टुकड़ा थी करे किरण लॻा, उनजो सीनो फाटी पियो, उनजी दिलि ॿाहिरि अची वई ऐं उते उहो मरी वियो। जॾहिं इहो वाक़ियो पेश आयो त पूरी दुनिया जा जेके इंसान हुआ, जेके माण्हू हुआ, बिलख़ुसूस अहले मक्का, उहे सम्झी विया त हिन तारीख़ जे अंदरि अनक़रीब वेझो ई को वॾो वाक़ियो रोनमा थियण वारो आहे ऐं उन वाक़िए जे 50 या 55 ॾींहंनि खां बाद अल्लाह तबारक व तआला जनाब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के हिन दुनिया जे अंदर मोकिलियो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत बासादत थी। त इहो हिकिड़ो असां जेको ज़िक्र कयोसीं, इहा हिकु जेका बुत परस्ती हुई ऐं बुत परस्ती खां पोइ जेको यहूदियत हुई ऐं उन खां पोइ जेके नसरानी हुया, उहो दीन उन वक़्त जज़ीरतुल अरब जे अंदरि मौजूदु हुयो। हिन दौर में जेको नजरान जो इलाइक़ो आहे, जेको यमन जे बॉर्डर जे बिल्कुलु वेझो आहे, ऐं यमन इते हिकु वॾी तादाद में ईसाई आबाद हुया। अहिड़ी तरह उन वक़्तु हिकिड़ो ॿियो मज़हब जेको उरूज ते हुयो, उहो फारसियुनि जो मज़हब हुयो। फारसी जेके पारसी बि चवराईंदा आहिनि, इहे बाहि जी इबादत कंदा हुया। मौजूदा दौर में जेको ईरान आहे, हींअर ईरान तमामु घणो नंढड़ो मुल्क आहे, उन दौर में इन जूं सरहदूं तमामु वॾियूं हुयूं, हता कि इराक जो कुझु हिसो बि फारस जे अंदरि शामिल हुयो। इहे आतिश परस्त हुया, बाहि जी इबादत कंदा हुआ। त उन वक़्तु इहे जेके अदयान ऐं मज़ाहिब हुया, उन वक़्तु इहे जज़ीरतुल अरब में राइज हुया। अल्लाह तबारक व तआला जॾहिं जनाब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे नबी बणाए करे मोकिलियो त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके अव्वलीन मुखातब हुया उहे मुशरिकीन मक्का हुया ऐं उन्हनि जे अक़ीदे जी जेकॾहिं ॻाल्हि कजे त उहे बुनियादी तौर ते अल्लाह ताला खे पंहिंजो रब तस्लीम कंदा हुया। अल्लाह ताला क़ुरान करीम में मुख़्तलिफ़ जायुनि ते इन ॻाल्हि खे ज़िक्र फरमायो आहे। फरमायो त वला इन सअलतहुम मन ख़लक़स समावाति वल अर्द लयक़ूलुन अल्लाह। जेकॾहिं तव्हां हिननि खां पुछा कंदव त आसमान खे ज़मीन खे कंहिं पैदा कयो, त इहे चवंदा त हिननि खे पैदा करण वारो अल्लाह ताला आहे। वला इन सअलतहुम मन ख़लक़हुम लयक़ूलुन अल्लाह। जेकॾहिं तव्हां हिननि खां पुछा कयो त तव्हांखे कंहिं पैदा कयो आहे, इहे इन ॻाल्हि जो इक़रार कंदा त असांखे पैदा करण वारो अल्लाह ताला आहे। पोइ उनजी गुमराही जो सबबु छा हुयो? उनजी गुमराहीअ जी जेका पहिरीं वजह आहे, पहिरियों जेको सबबु आहे, उहो इहो आहे त उहो इहे सम्झंदा हुया त असां जंहिंजी इबादत करे रहिया आहियूं, असां दर हक़ीक़त अहिड़नि माण्हुनि जी इबादत करे रहिया आहियूं जेके अल्लाह ताला जा नेक बाना आहिनि ऐं अल्लाह ताला उन्हनि खे हिन काइनात में कुझु इख्तियारात ॾिना आहिनि। इन ॻाल्हि खे वाज़िह करणु इन करे बि ज़रूरी आहे त उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह अन्हु जो कौल आहे, फरमाइनि था मल्लम यारिफिल जाहिलियत ला यारिफुल इस्लाम। त जेको इंसान जाहिलियत जे मुआशरे खे नथो सुञाणे, नथो सम्झे, उहो इस्लाम खे बि नथो सम्झी सघे। जेकॾहिं इंसान खे ख़बर न हुजे त अल्लाह तबारक व तआला जॾहिं पंहिंजे नबीअ खे मोकिलियो ऐं नबीअ जिन माण्हुनि खे दावत ॾिनी, उन्हनि जा कहिड़ा नज़रिया, कहिड़ा अक़ीदा हुया, जेसि ताईं माण्हू उन्हनि खे नथो सम्झे तेसि ताईं दीन इस्लाम खे सम्झी नथो सघे। अहिड़ी तरह उन्हनि जी इहा सोच हुई त हे असांखे अल्लाह तबारक व तआला जे वेझो करण वारा आहिनि। हा उलाइ शुफ़ाउना इंदल्लाह, हे अल्लाह ताला वटि असांजा सिफ़ारिशी आहिनि। असां जेकॾहिं इन्हनि जे साम्हूं का ॻाल्हि रखंदासीं, इहे अल्लाह ताला साम्हूं ॻाल्हि रखंदा त असांजी दुआऊं जल्दी क़बूल थी वेंदियूं, असांजूं मुसीबतूं जल्दी टरी वेंदियूं। अहिड़ी तरह उन्हनि जी इहा बि सोच हुई त असां जिन जी इबादत करे रहिया आहियूं इहे ख़ाली पत्थर ऐं भितर न आहिनि, बल्कि इन जी इहा सोच हुई त हे असल में मूर्तियूं नेक माण्हुनि जी मूर्तियूं आहिनि।
अॼु मौजूदा दौर में मुस्लमान इहो सम्झंदा आहिनि त मुशरिकीन मक्का शायदि भितरनि ऐं पत्थरनि ऐं वणनि ऐं काठियुनि जी इबादतूं कंदा हुआ। हक़ीक़त इहा आहे त उन्हनि जे पुठियां हिननि जो नज़रियो इहो हो त हे दर हक़ीक़त कंहिं नेक माण्हूअ जो हे अक्स आहे ऐं नेक माण्हू जी असां इबादत कंदासीं त इहे अल्लाह ताला जी असांखे वेझो करे छॾींदा। अल्लाह तबारक व तआला क़ुरान करीम में ॿी जाइ ते इरशाद फरमायो आहे त वद सुवा यागूस याऊक नसर इहे जेके नूह अलैहिस्सलाम जी क़ौम जे अंदरि जेके बुत हुया ऐं मुशरिकीन मक्का जा जेके बुत हुया उन में लात मनात ऐं उज़्ज़ा हुया। इन्हनि टिनि बुतनि जो अल्लाह ताला तज़किरो फरमायो ऐं इहे बि दर हक़ीक़त माण्हू हुया। जेको लात हुयो उहो माण्हुनि खे सतू ठाहे करे हज जे मौसम में तयारींदो हो। जॾहिं उहो मरी वियो त माण्हुनि हुनजो बुत ठाहे करे खाने काबा जे अंदरि रखियो। उज़्ज़ा हिकु चरी माई हुई, हिकु चरी माई जेका ॿेर जे हेठां वेठी हूंदी, वार खुलियल, हुनखे पंहिंजे कपिड़नि जो को होश को शऊर न हुजे, माण्हू उन वटि वेंदा हुआ, उन खां दुआऊं कराईंदा हुआ त जीअं असां जूं हाजतूं पूरियूं थियनि। अहिड़ी तरीक़े सां मनात बि हिकिड़ो पत्थर हुयो जेको हिकु नेक माण्हू जो अक्स हुयो जेको तमामु घणी सखावत कंदो हुयो। त इहे दर हक़ीक़त सिर्फ़ु भितरनि ऐं पत्थरनि जी इबादत न कंदा हुआ, बल्कि उन्हनि जे पुठियां हिन जी सोच इहा हुई त हे जंहिंजा बुत जंहिंजी मूर्तियूं आहिनि इहे असांखे अल्लाह ताला जे वेझो कंदा। ॿी ॻाल्हि इहा जंहिंखे असां इंतिहाई इख़्तिसार सां ज़िक्र कंदासीं त उन वक़्तु जेके मुआशरा मौजूद हुया अल्लाह तबारक व तआला सभिनी खे छॾे करे अरब मुआशरे खे नुबुवत ऐं हिन काइनात जी क़ियादत लाइ छो चूंडियो। जॾहिं तव्हां अरब जी अख़लाक़ी हालत ते नज़र विझंदा त हर तरह जी बुराई ऐं हर तरह जो ऐब उन जे अंदरि मौजूद हुयो। जेकॾहिं ॻाल्हि कजे इंसाफ़ ऐं मुआशरी तौर ते अदब ऐं आदाब जी ऐं हुकूक जी त कंहिं क़िस्म जो को उन जे अंदरि अदब को लिहाज़ का मुरवत मौजूद न हुई। ज़ुल्म सितम आम हुयो, कमज़ोरनि ते ज़ुल्म करण खे बहादुरी सम्झो वेंदो हो। बिलख़ुसूस जेके औरतूं आहिनि उन्हनि जे मथां इंतिहाई ज़ुल्म कयो वेंदो हो। एसी ताईं जो जेको घर जो सरबराह आहे, घर जेको वॾो आहे, उनखे इन ॻाल्हि जो इख़्तियार हूंदो हो त जंहिंखे चाहे पंहिंजी औलाद मां खपाए छॾे, जंहिंखे चाहे ज़िबा करे छॾे, ऐं जेकॾहिं का औरत हुनजो मुड़ुसु मरी वियो 1 साल ताईं उनखे घर जे इंतिहाई ग़लीज़ कमरे जे अंदरि बंदि कयो वेंदो, पूरो 1 साल ताईं उहा इद्दत गुज़ारींदी हुई। ऐं उनखां पोइ उन माण्हूअ जा जेके भाउर हुजनि या पुट हुजनि, जेको चाहे उन्हनि मां उन सां शादी करे या उनखे खपाए छॾे। औरतुनि लाइ मीरास में कंहिं बि क़िस्म जो को हिसो कोन हुयो। शराब नोशी आम ही, बेहयाई ऐं बुराई एतिरे क़दुरु जो घरनि जे ॿाहिरां बाक़ाइदा झंडा लॻल हूंदा हुया त जंहिंखे का बुराई करणी आहे हिन घर में अचे। निकाह करण जा 10 तरीक़ा हुआ जंहिंमें औरत जो कंहिं बि क़िस्म जो को मक़ाम, का इज़त, को एतिराम कोन हुयो। एतिरे क़दुरु अख़लाक़ी तौर ते बुराइनि में मुलव्वस जेको मुआशरो हुयो, उन जे बावजूद अल्लाह ताला इन मुआशरे खे हिन काइनात जी क़ियादत लाइ इन करे चूंडियो त इन मुआशरे जे अंदरि कुझु ख़ूबी मौजूद हुयूं। सिर्फ़ु उन्हनि जी इस्लाह करण जी ज़रूरत हुई। उन्हनि ख़ूबियुनि मां हिकु अहम तरीन ख़ूबी इहा बि हुई त उन मुआशरे जे अंदरि करम ऐं सखावत तमामु घणी हुई। सखावत, जेकॾहिं को माण्हू सखावत ते ईंदो हो त पंहिंजो सभु कुझु लुटाए करे वेहंदो हो। एतिरे क़दुरु जो जेकॾहिं कहत सारीअ वारा ॾींहं ईंदा हुआ त कहत सालीअ में बि माण्हू वटि गुज़रान लाइ का हिकिड़ी ॾाची हूंदी हुई। को महिमान ईंदो, उन ॾाची खे ज़िबह करे पंहिंजे महिमान जी महिमान नवाज़ी कंदो। जेकॾहिं को इंसान मजबूर आहे, को इंसान मक़रूज़ आहे, उन जी ज़िमेदारी पाण खणी करे ऐं उन जी परेशानी खे ख़तमु कंदा हुआ। इहा हिकिड़ो बहितरीन वसफ़ हुयो जेको उन दौर में मुआशरे जे अंदरि नापेद हुयो। अहिड़ी तरीक़े सां उन्हनि में हिकु ॿी बहितरीन ख़ूबी जेका माण्हू खे इन लाइक़ु बणाए थी त माण्हू क़ियादत करे सघे, उहा इहा आहे त उहो वादो हमेशह पूरो कंदा हुआ। वादो जेकॾहिं उहो करे वेहंदा हुआ, कंहिंखे ज़बान ॾींदा हुआ त पंहिंजे आख़िरी दम ताईं उन वादे खे पूरो करण जी कोशिश कंदा हुआ, भले पोइ उन जी जान हली वञे, उन जो माल, उन जी मिल्कियत, उन जी औलाद तबाह थी वञे, पंहिंजी पूरी ज़बान ते उहे पूरा लहंदा हुआ। अहिड़ी तरीक़े सां हिकु ॿी अज़ीम ख़ूबी इहा हुई त उन दौर जा माण्हू ख़ुददार हूंदा हुया, अना परस्त हूंदा हुआ। उहे पंहिंजी इज़त करणु ॼाणींदा हुआ, एतिरे ताईं जो जेकॾहिं कंहिं इंसान जे एहसान खणण जी ॻाल्हि अचे त कुझु बि करण लाइ तयारु थी वेंदा, पर ॿिए कंहिंजो एहसान कोन खणंदा हुआ। अहिड़ी तरीक़े सां बहादुरी ऐं साबित क़दमी जेका दीन इस्लाम खे अॻिते पहुचाइण लाइ जेका सबर जो तक़ादो करे थी, इहा ख़ूबी उन मुआशरे जे अंदरि आम हूंदी हुई। बहादुरी एतिरे क़दुरु
जो मामूली ॻाल्हियुनि ते जेकॾहिं झेड़ो थी वञे त उन बहादुरीअ खे साबित करण लाइ 40 साल 50 साल ताईं जंग हलंदी। अगरचे ॾिसजे त इहा हिकिड़ी बदतरीन ख़सलत आहे त मामूली ॻाल्हि ते झेड़ो ऐं उहो 50 साल ताईं हले, पर इन्हनि मां हिन जी बहादुरी साबित थिए थी। अहिड़े तरीक़े सां ॿियूं अख़लाक़ी ख़ूबियुनि मां हिकिड़ी ख़ूबी इहा बि हुई त उहे हमेशह सच ॻाल्हाईंदा हुआ, कूड़ खां इंतिहाई सख़्त नफ़रत कंदा हुआ, हमेशह पंहिंजे कौल ऐं पंहिंजे किरदार में सचाई खे अपनाईंदा हुआ। ऐं अहिड़े तरीक़े जूं ॿियूं बि बेशुमार ख़ूबियूं हुयूं जेके उन मुआशिरे में रपायूं वयूं ऐं अल्लाह तबारक व तआला उन्हनि ख़ूबियुनि जे करे उन मुआशिरे खे पंहिंजी हिकमत सां हिन काइनात जी क़यादत ऐं रहमानीअ लाइ चूंडियो। प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जी बेइज़त खां पोइ प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह ताला जी वही जी रोशनीअ में इन मुआशिरे दर जेके बुराई मौजूद हुयूं उन्हनि खे ख़त्म कयो ऐं सुठियुनि ख़ूबियुनि खे परवान चढ़ायो। त पोइ इहा उम्मत जॾहिं अरब जो मुआशिरे मां उथी त पूरी दुनिया ते पखिड़िजी वई ऐं हिन दीन खे पहुचायो। बाक़ी पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जी विलादत बासआदत ऐं उन खां पोइ वारा जेके मरहला आहिनि इनखे इंशाअल्लाह असां अॻिली निशस्त में बयानु कंदासीं। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे त रब्बुल आलमीन असांखे पंहिंजे प्यारे नबी जनाब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां सची मोहब्बत ऐं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सही नमूने सां इत्तिबा करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो त जीअं असांजी हर नई वीडियो जो नोटिफिकेशन मिले।